अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सूमरो। रहंदासीं हेडलाइंस तरफ़। सेनेट इलेक्शन जो तमाशो सभिनी ॾिठो, हाणे अहिड़ी चूंडूं नथा करे सघूं। ईंदड़ इलेक्शन लाइ टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करणु घुरिजे। फुरलुटला एहतिसाब जे इदारनि खे तबाह कयो वियो। करप्शन जे करे मुल्क कर्ज़ी थी वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। इलेक्शन कमीशन में 2018 जी सेनेट चूंडुनि में हॉर्स ट्रेडिंग वारी वीडियो स्कैंडल ते ॿुधणी दौरान नवाज़ लीग अॻुवाण पेश। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त जिन MPs पैसा वठण जो इतराफ़ कयो आहे, दरख़्वास्त में खेनि धुर बणायो वियो। कमीशन खे कीअं ख़बर पवे त वीडियो स्कैंडल में केरु मुलविस आहे? रुगो वीडियो ते माण्हुनि खे फ़ारिग कंदासीं त असेंबली ख़ाली थी वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी चयो आहे त वज़ीर आज़म बिना पारां एतमाद जो वोट वठणु आइन ऐं क़ानून ख़िलाफ़ आहे। इमरान ख़ान पंहिंजी तक़रीर में मुख़ालिफ़ धुर खे धमकियूं ॾिनियूं। वज़ीर आज़म जी तक़रीर दौरान स्पीकर ख़ामोश रहियो। आइन ऐं क़ानून ते अमल न थियो त मुल्क अॻिते न वधी सघंदो। नून लीग अॻुवाण एहसन इक़बाल हिकु भेरो ॿीहर नई सिर चूंडूं कराइण जो मुतालबो कंदे चयो आहे त अवाम जाली हुकुमराननि खां रद्द करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे कार्रवाई खां रोकण लाइ फैसल वावड़ा जी बिना ते स्टे ऑर्डर वारी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत इलेक्शन कमीशन ऐं वफ़ाक़ी हुकूमत समेत ॿियनि खे नोटिस जारी कंदे 16 मार्च ते तफ़सीली जवाब तलब करे वरितो। इरशाद रांझाणी क़त्ल केस बाबति सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। सुप्रीम कोर्ट जवाबदार रहीम शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त जवाबदार जा वकील चाहिनि त ज़मानत लाइ ट्रायल कोर्ट सां राब्तो करे सघनि था। देरि थियण जे बुनियाद ते सुप्रीम कोर्ट में ज़मानत वारी दरख़्वास्त दाख़िल नथी करे सघिजे। गौसपुर भरिसां 2 महीना अॻु अगवा थी वियल पीरसन नज़ीर गोलो खे पुलिस पारां कचे जे शालू वारे इलाइक़े मां बाज़ियाब कराइण जी दावा। गड़ी हसन लॻ धाड़ो बुरई में 3 वरनि जे ॿारड़े खे मुबैना तौरु अगवा करण जी कोशिश। जवाबदार ॿारड़े कुदरतुल्ला टांवरी खे अगवा करण जी कोशिश कई त ॻोठाणनि सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। लाड़काणे भरिसां रतोकोट वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में पोरियत मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप दीदार हुसैन शेख तौरु थी। कोयटा भरिसां बख्तियाराबाद वारे इलाइक़े में 2 कारनि में टक्कर, हिकु ॿार समेत 3 ॼणा फोत। नशोर फिरोज़ भरिसां क़ौमी शहर ते कार जे टक्कर में नीगर फोत थी वियो। फोती जी सुञाणप वाहिद चांडियो तौरु थी। कोट लालू वेझो मेहरान हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ॿारड़ो तसवर अली फोत थी वियो। भिटशा में घंटी वॼाइण तां बाअसर जो नीगर ते वहशियाणो तशदुद। जवाबदार नीगर खे वात में ॻाढ़ा मिर्च विझी पेर भञी छॾियो। हैदराबाद मुंतक़िल। खिपरो भरिसां शाह बख़्श शाख में नीगर ॿुॾी फोत थी वियो। फोती ॿार जी सुञाणप ज़ुल्फ़कार जट तौरु थी। ऐं थर में चौपाए माल जो चारो ख़तमु थियण खां पोइ मारूअरनि जी लॾपलाण। रोज़गार जो ज़रियो न हुजण करे थर वासियुनि बैराजी इलाइक़नि ॾांहुं ललपलाण शुरू करे छॾी। दुकार सटियल थर वासियुनि जो चवणु आहे त दुकार सबबु ॿारनि जी तालीम तबाह थी वेंदी। बुख बर्दाश्त नथा करे सघूं।